सांगड़ झोल थाने जे हद हैदराबाद सांगड़ रोड ते अच्छी मस्जिद भरिसां कार ऐं जीप में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में कार में सवार 2 ॼणा फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मंठार अली रिंद। जी मंठार, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी, अफ़सोसनाक वाक़ियो झोल थाने जी हद हैदराबाद रोड ते अच्छी मस्जिद भरिसां कार ऐं जीप जी आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में कार में सवार 2 ॼणा फौत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ओॾा अहिड़े हादसे जी इतला ते झोल पुलिस हादसे वारे हंधि पहुची फौतियुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो, जिते फौतियुनि जी सुञाणप इस्माइल भट्टी ऐं संदसि धीउ दुआ कमर निसा तौर थी आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि में आमिर सावल ऐं खुरम ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि मां हिकु ज़ख़्मी जी हालति सीरियस हुजण करे खेसि नवाबशाह रेफर कयो वियो आहे। वाक़िए जी इतला रोड हादसे में फौत थी वियलनि जा वारिस सिविल अस्पताल पहुची विया ऐं बर वक़्तु फौतियुनि जा मड़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया वेंदा। पुलिस मूजिबि वाक़िए तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। हादसे बाद फौतियुनि जे घर में कोहराम मतल आहे। जी, वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।